अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अॼु ख़ासि ख़बर ॾींदासीं तकरार ड्रामे जी जेका क़िस्त अचण वारी आहे। इन में हिकु बहितरीनु नई अपडेट ॾींदासीं, ख़ासि करे असद कुरैशी, शेर अली यानी ऐं सिजावल ख़ान ऐं कुझु ॿिनि अदाकारनि जे बारे में। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे दोस्तों, इन वीडियो खे अगरि तव्हां मिस कंदव त पोइ तव्हांखे का इन वीडियो जी ऐं नई अपडेट जी ख़बर न पवंदी। इन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हां खां का वीडियो का मिस अपडेट न थिए। ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे ख़बर आहे अलाए न त तव्हांखे सिजावल ख़ान ऐं जेको शेर अली आहे, हाणे जॾहिं इहो शेर सिजावल मोटंदो इन्हनि जो मुक़ाबिलो अहिड़ो टक्कर थियण वारी आहे जीअं सिजावल ऐं नवाब खान जो मतिलबु हिकु टाकरो हलंदो हुयो, अहिड़े हिसाब सां शेर अली ऐं जेको आहे सिजावल जो जहिड़ो हलंदो। हल्दियूं धमकियूं ऐं पादर अकबर जहिड़ा खाईंदा विच में, ऐं गुलण जहिड़ा पादर खाईंदा। बाक़ी शेर अली ऐं सिजावल हिक ॿिए खे न गोली हणंदा न ठौंशूं हणंदा। ज़बानी जंग मतिलबु इन्हनि जी हल्दी रहंदी ऐं ख़ाली जेका डायलॉग हूंदा आहिनि, जेका वॾा वॾा डायलॉग उहे ॻाल्हाया वेंदा, हिक ॿिए खे धमकायो वेंदो ऐं आख़िरी किस्तनि ताईं इन्हनि जो ईअं ई सिलसिलो हलंदो रहंदो। इन शइ जो नवाब खान भरपूर फ़ाइदो खणंदो ऐं नवाब खान फ़ाइदे लाइ ताड़ियल हूंदो आहे। हर टाइम त कोई दुश्मन मूंखे वारो ॾे, हू पुलिस खे बि बदिली कराए रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे, ऐं का न का कोशिशि कंदो। ऐं नवाब खान खे इहो भउ आहे त जेके शेर अली खे हुन बदिरायो, शेर अली खे मथां ख़बर पइजी वञे। सिजावल मोटण सां ई पहिरियों पंहिंजी सफ़ाई पेश कंदो शेर अली जे साम्हूं त मूं तोखे कोन बदिरायो ऐं तूं मुंहिंजे फ़सुल खे बाहि ॾिनी आहे वग़ैरह वग़ैरह। लेकिन नवाब खान खे शक आहे, मूं ते शेर अली न शक करे, इन जे करे उन सां वेंदो मिलंदो, उन सां हाल वाल कंदो, ख़ैर पुछ कंदो, बहाना ॻोल्हींदो ऐं पुलिस ऐं जेको आहे इन जे मतिलबु उन जे पोयां बची छॾींदो शेर अली जे पोयां नवाब खान।